रानीपुर मीटर रीडर के खिलाफ कानूनी कार्रवाई करे असां तां डिडक्शन खत्म करे इंसाफ कयो वञे। ॿी सूरत में वापडा ऑफिस अॻियां पाण खे ॿाहिरि साड़ींदासीं। याद रहे त कोर्ट तरफां नोटिस निकतल आहे, कंहिं बि वाधू बिल ते डिडक्शन न लॻंदी। एसडीओ रानीपुर खां एतिरो पुछण था चाहियूं त ॻोठ धारेजा जी बिजली गुज़िरियल 15 ॾींहनि खां बंदि आहे, मीटर ई बंदि आहिनि त डिडक्शन कीअं लॻी। ब्रेकिंग न्यूज़ सकरन रिपोर्ट कुर्बान मरी। पनवाकिल खां सकरन यूनिवर्सिटी ईंदड़ शागिर्द पुरस्कार तौर गुम थी वियो। अगवा जो शक, केस दाख़िल। शहीद बेनज़ीर वेटनरी यूनिवर्सिटी के फर्स्ट ईयर जो शागिर्द पनवाकिल वासी मोहसिन अली वल्द नजमुद्दीन मीरानी यूनिवर्सिटी जूं मोकलूं खत्म थियण खां पोइ यूनिवर्सिटी पढ़ण लाइ पनवाकिल खां वापस अची रहियो हो त मुबैना तौर सकरन शहर पहुचण खां पोइ पुरस्कार गुम थी वियो। जॾहिं त माइटनि सां राब्तो न थियण ते संदसि वालिद सकरन पहुची नौजवान शागिर्द मोहसिन अली जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे सकरन थाणे ते केस दाख़िल कराए वरितो आहे। उन मौके ते संदसि वालिद जो चवण हो त 3 ॾींहं अॻु असांजो नौजवान वेटनरी यूनिवर्सिटी अचण लाइ घरां निकितो हो, जंहिं सां सकरन पहुचण ताईं राब्तो हो, पर पोइ उन सां राब्तो कटिजी वियो। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद उन सां राब्तो नाहे थी सघियो। हुन आईजी सिंध, डीआईजी ऐं एसएसपी शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई त मुंहिंजे पुट जी ॻोल्हा करे असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। खैरपुर नाथन शाह में पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां वधंदड़ बदअमनी ऐं एसएसपी दादू के खिलाफ मीर हसन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खैरपुर नाथन शाह में पीटीआई पारां वधंदड़ बदअमनी ऐं एसएसपी दादू खिलाफ मीर हसन चौक खां रैली कढी प्रेस क्लब के अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में दादू बचायो, एसएसपी हटायो जा ज़ोरदार नारा हया विया। मुज़ाहिरे में सियासी, समाजी, मजहबी, वकील बिरादरी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। पीटीआई जे अॻवाननि शोबान मल्हा, फ़कीर मोहम्मद शेख, एहसान सियाल, आबिद बबर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एसएसपी दादू एजाज़ अहमद शेख जी मुक़ररी खां पोइ ज़िले दादू जे तालकनि में चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। दादू ज़िले जो अमन तबाह थी चुको आहे। दादू ज़िलो में अवाम गैर महफूज़ आहे। अॻवाननि आईजी सिंध ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त एसएसपी दादू एजाज़ अहमद शेख जी जाइ ते ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे ऐं दादू ज़िले जो अमन बहाल करे अवाम जी बेचैनी ख़त्म कई वञे। बरकत अली चांडियो, सन एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह। जोही शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सियासी, समाजी शहरनि पारां इमदाद खान लगारी, अमीन विघियो, गुलाम कादिर लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल चौक वटि धरणो हयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त जोही शहर तोड़े आसपास को बि रोड महफूज़ नाहे। चोरियूं, फुरूं, धाड़ा मामूल बणियल आहिनि। पुलिस फोरन सां ॿिट बणियल आहे, जंहिं करे शहरी गैर महफूज़ बणिजी विया आहिनि। हुननि चयो त एसएसपी दादू ऐं संदसि पुलिस हथ सां वारदातूं कराए रही आहे। काछे जो को बि रोड रस्तो महफूज़ नाहे, न ई शहरी महफूज़ आहिनि। पूरे ज़िले अंदर बदअमनी उरूज ते पहुची वई आहे, जंहिंजो ज़िम्मेवार हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं एसएसपी दादू आहे। हुननि मुतालबो कयो त एसएसपी दादू खे हटाए अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में 28 तारीख़ एसएसपी ऑफिस दादू अॻियां धरणो हयो वेंदो। आकाश गारही, सन एक्सप्रेस न्यूज़, जोही। गंबट रिपोर्टर ज़ाहिद हुसैन ॼामड़ो। गंबट लॻ रानीपुर में ॼामड़ा बिरादरी सां तालुक रखंदड़ अब्दुल कदीर खान ॼामड़ो हर महाज़ ते हर मसइले में ॼामड़ा बिरादरी ऐं आसपास जी अवाम ते साह ऐं हिम्मत अफ़ज़ाई ॾींदड़ कदीर खान ॼामड़ो वाहिद मर्द आहे जेको कंहिं बि ग़रीब सां ज़ुल्म बर्दाश्त नाहे कंदो। सियासी मुखालफ़त जे करे कूड़नि केसनि में फसायो वियो हो। कुछ टाइम जेल में हुयसि, अॼु कूड़नि केसनि मां ज़मानत मंज़ूर थी वई आहे। जेल मां आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे हज़ारे माण्हुनि पारां गुलनि ऐं हारनि, अजरकनि ऐं गुलनि जी वर्खा क़दम ब क़दम ते माण्हुनि जा हुजूम लॻी विया। रैली जी सूरत में शानदार इस्तक़बाल, माण्हुनि जूं झुमरियूं। मुख़्तसिर अरसे में हिन शख़्सियत सां अवामी समुंड जूं मुहबतूं दुश्मननि, सियासी मुखालफ़नि ऐं मुनाफ़िक़नि जे मुंहं ते चमाट आहे।
जीए बिरादरी जो अगवान अब्दुल कदीर जामड़ो जिंदाबाद पारा ज़हीरुल हसन जामड़ो औशाक जामड़ो रियाज़ मीरानी आसिफ जामड़ो ऐं पूरे जामड़ा बिरादरी जा नारा जामड़ा बिरादरी ऐं आसपास इलाइक़े में ख़ुशी जी लहर मां सभिनी आयल मिटनि माइटनि ऐं दोस्तनि शुक्रगुज़ार आहियां। कदीर जामड़ो। तालका रिपोर्टर जवार महबूब अली सहतो सोभोदेरो लग सगियों MP सैयद प्यार अली शाह ऐं PP तालके सदर एजाज अहमद खोड़ो जिन समाजी अगवान लाला इशफाक भागत जूं हलायल ख़बरों जो नोटिस वठी राब्तो करे ऐं UC सगियों जे ॻोठ रसूल बख्श हीस पाणी में कुछ ॾींहनि खां बरसात जो बीठल गंदे पानी जे नेकाली लाइ UC सगियों जे सेक्रेटरी खे चई ॻोठ में बीठल गंदो पानी कढायो। याद रहे त ॻोठ में जॾहिं बरसात पवंदी आहे त ही पानी नेकाल न हुजण करे पूरो महीनो बीही वेंदो आहे जंहिंमें ॻोठाणनि खे तमामु घणी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। साईं जिन जी महिरबानी जिन पानी नेकाल करे ॻोठाणनि जी बेचैनी ख़त्म कई। ॻोठ रसूल बख्श हीस पाणी में सगियों जो सोशल वर्कर लाला इशफाक भागत हाजी खान हीस पाणी UC सगियों ऐं टाउन कमेटी सोभोदेरो जे TMO शफ़क़त हुसैन अब्बासी जे हुकुम ते सफ़ाई मुलाज़िमनि गॾिजी ॻोठ मां पाणी नेकाल करायो।